प्रोजेक्ट शुरू कई वञे त असांजी पाणी लहंदे ॾिठो उते को नंढड़ो डेम ठाहियो वञे त गवर्नमेंट जी बि कुझु प्रोजेक्ट थींदी ऐं उन सां गॾोगॾु हिते जे माण्हुनि में ख़ुशहाली बि अची सघे थी। त उन सां गॾोगॾु हिते तइलीम जे शऊर जे लाइ घटि में घटि स्कूल जेके खुलियल आहिनि उन्हनि में टीचर हज़रात मुक़ररु कया वञनि त तइलीमी शऊर अची वञे, माण्हुनि में शऊर अची वञे ऐं गॾोगॾु इहो फ़ाइदो थींदो त असांजी सिंध जा जेके ख़ुशहाल इलाइक़ा आहिनि, बहितरीन इलाइक़ा मौसमी लिहाज़ खां या कुदरती तरफ़ां आहिनि त उन्हनि जो बहितरीन नमूने सां पूरी दुनिया में तारुफ़ कराए सघिजे थो। खुशहाली थी आहे माशाल्लाह, हर तरफ़ सावक लॻी पई आहे, ज़मीन साई चादर पई ओढ़े। पर ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त कोस्तानी माण्हुनि खे इहे बारानी ज़मीनूं आबाद करण लाइ बि सरकार जे तरफ़ां सपोर्ट थिए। इन्हनि खे हर जा मसइला आहिनि, ॿिजनि जा मसइला आहिनि। हाणे ईअं थो थिए त जॾहिं ही मींहं वसनि था ऐं माण्हू ॿनी पोखण जी कोशिशि कनि था त उहो ॿिज जेको आहे रुपए वारो ॿ रुपया थी थो वञे, 100 वारो 200 थी थो वञे, त माण्हुनि लाइ ॾुखियाई थी थिए। अहिड़ी तरह सां हर अॼुकल्ह तमामु महांगो थी वियो आहे। अॻे ढगा ढोर हूंदा हुआ माण्हुनि वटि, हाणे गुरबत आहे, तंगी आहे, उहे ढगा ढोर बि न आहिनि। ज़ाहिर आहे माण्हुनि खे वरी ट्रैक्टर जो सहारो वठणो थो पए, उन ते वॾी लागत थी अचे जेका पहुचन आहे। त ईअं थो लॻे, असांखे महसूसु थिए थो त ॿनी जेका अॻे बरसाति में पोखी वेंदी हाणे हुनजो अधु बि नथो पोखे वञे। खे ईअं करणु घुर्जे त ही वेरान ज़मीनूं आबाद करण लाइ हिननि खे हिन बरसाति जे मींहं जे मौसम में बि सहूलियतूं मुहैया करे, ॿिज या त मुफ़्त में या अधु क़ीमत में मुहैया करे माण्हुनि खे, को सरकार जे तरफ़ां सस्ते अघ ते ॿिज मिलण जो स्टोर खुले, को ट्रैक्टरनि जे अंदरि बि सरकार सपोर्ट करे माण्हुनि जी। ज़रई खातो आहे हेॾो वॾो पूरो डिपार्टमेंट, हुन जा अलाए केतिरा यूनिट आहिनि एग्रीकल्चर डिपार्टमेंट जा। उन मां छा पियो थिए, माण्हुनि खे, हारियुनि खे, ज़मींदारनि खे का सपोर्ट कोन थी मिले। उन खां पोइ ही वैरान कोस्तान जूं हज़ारें लखें एकड़ ज़मीनूं जेके आहिनि उहे आबाद करण लाइ माण्हुनि खे सोलर सिस्टम जूं सहूलियतूं ॾिजनि, बोरनि जूं सहूलियतूं ॾिजनि ऐं ॿियो हितां जे हारियुनि खे तरबियत ॾिजे। वीचारा हिकिड़े हंधि फसल ते ई बीठा आहिनि जिन जो मार्केट बि सही नथी थिए, पोइ जेकॾहिं अघु हुन जो नथो थिए त उहे माण्हू कर्ज़नि में ॾींहुं ब ॾींहुं जकड़जी था वञनि। इन जे करे माण्हुनि खे सिख्या ॾिजे, मुंद में कहिड़ो फसल सुठो लहंदो, कहिड़ा अहिड़ा उपाउ वठणु घुर्जनि जंहिंमां उपत जेका आहे उहा सुठी थिए फसल जी। इहे सभु शयूं आहिनि। हितां जे हारियुनि खे जेको आहे वर्कशॉप क़ाइमु करे तरबियत ॾिजे, सिख्या ॾिजे, सहूलियतूं ॾिजनि, इहे सभु कोशिशूं थियणु घुरिजनि। इन ॻाल्हि जी वॾी खोट महसूस थिए थी त गवर्नमेंट अलाए छो हिननि पासनि ते ध्यानु नथी ॾे। हालांकि सियाहत जे हवाले सां अगरि हिन ते ध्यानु ॾिनो वञे त असां जेको परे वञूं था नारायण कागान ॾे, त ही असांजा सिंध जा जेके इलाइक़ा आहिनि हिते जे रोड रस्ता ऐं रस्तनि ते के होटलूं वग़ैरह गवर्नमेंट जे तरफ़ां के रहाइशूं अगरि हुजनि चश्मनि जे आसपास में त इलाही ख़ूबसूरत मंज़र थियनि ऐं माण्हू इलाही अचनि, सयाहत खे बि हथी मिलंदी। बजाए जो असां हेॾा वॾा ख़र्च करे नारायण कागान उतरहन इलाइक़नि ॾांहुं वञूं था त असां पंहिंजे हिन सिंध जा इलाइक़ा बि घुमंदासीं। ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त सिंध जे हिन ख़ूबसूरत खिते खे तरक़ी वठण ऐं माण्हुनि खे तइलीम, सिहत, रोड रस्ता ऐं कम्युनिकेशन जो जदीद निज़ाम ॾेई मुख़्तलिफ़ जायुनि ते तफ़री माॻ क़ाइमु करे सिहत खे हथी वठाई वञे, जंहिंसां हितां जे माण्हुनि खे रोज़गार पिणु मिली सघंदो।